ड्रेन खोले छो तलब भी हुई मुझे कल में पानी में। सवात में वो केतिरो वो 2 कलाक जो हुई 6 कलाक मोटर विया पाण ख़बर ई कान विया 6 कलाक। हाँ ये सुनतो है ना हवाई सफ़र में आयूं नियाज़ साहब सफ़र में आए वञे पियो नीलम झील ऐं नारायण गागान ये संगत गॾा ये संगत अॻियां वेठी आहे कयूं ॿी गॾा असां सां ऐं बहितरीनु मौसम आहे। ये असां ॿ ॿिया बि आहिनि नियाज़ साहब तव्हां कुझु चवणु चाहींदो मनाऊं चाह तो हेठि असांखे अलाह साईं जन्नत ठाहे ॾिनी आहे। हा न माशाल्लाह ज़बरदस्त माहौल आहे घुमण फिरण मज़ो अचे पियो संगत सां गॾु आहियूं माहौल भलो आहे माशाल्लाह प्यारो माहौल आहे। ख़ासि फरमाइश जेका हुई असद गोपाल जी हलो तव्हां घुमाए अचा असां बि चयो हलो असां कॾहिं आया कोन पहिरियों चकर आहे अलाह सणाई कंदो रब पाक सभु कंहिंजो ख़ैरु कंदो न सभु असांजो बि ख़ैरु सभु उहो ख़ैरु सां अचे ख़ैरु दुआन में यादि रखिजो। जी बाबा इन्हें अच्छा करा राइट है ना वो तो ठवाई में अच्छा का जामा ठवाई कुछ ना जामा ठवाई वाला के